हिक नाज़ा जे करे सब उदास आहिनि। नाज़ा खां वधीक सभिनीनि खे पंहिंजी इज़त ऐं गैरत मारे पई। जॾहिं इहा ई ख़बर ॻोठो ॻोठ पखड़ बि त माण्हू छा चवंदा? इन्हनि जी छोकिरी शहर मां भॼी निकिती। नाज़ा भॻी न आहे, गुम थी वई आहे वधाई। राणी, पर माण्हू त नोड़ीअ मां नांग ठाहींदा आहिनि न। अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं हलंदियूं। खुदा कंदो त हुन अफ़वाह फैलजण खां पहिरियों ई नाज़ा हिते अची वेंदी। काकी, ही वसंदड़ वेड़ा वीरान थी विया आहिनि। दुआ कर त को वस थिए, वरी ही आबाद थियनि ऐं ख़ुशियूं असांजे वेड़नि में वापसि मोटी अचनि। हा कसी, वेड़नि खे वसण में उमिरियूं लॻी वेंदियूं आहिनि ऐं बर्बाद थियण में पल बि न लॻंदो आहे। हा काकी, जॾहिं बर्बादीअ जो हवाऊं लॻंदियूं आहिनि न, त उहे सभु कुझु पाण सां गॾु मेड़े खणी वेंदियूं आहिनि। दुआ कर त वरी के ख़ुशियुनि जूं हवाऊं घुलनि, थईं असांजा वेड़ा वापसि खां वसनि ऐं ख़ुशियूं वेड़नि में वापसि मोटी अचनि। ईंदियूं। बाबा, मां हुन भरोसे ते तुंहिंजी मंगणी सभा था करायां थो, छो त तूं असांजे सोच उमेदुनि ते पूरो लधई। चाचा साईं, तव्हां यकीन कयो त मां पंहिंजो पाण खे पूरी तरह बदिलाए छॾियो आहे। हाणे मुंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु हूंदो सिर्फ़ु सभा खे ख़ुशि रखणु। बाबा, मां बि इहा दुआ कंदुसि त तव्हां सदाईं ख़ुशी ऐं आबाद हुजो। त पोइ चाचा साईं, हिन आचर ते मंगणी जी रस्म अदा था कयूं। ॾिसूं था बाबा, सोचूं था सुठी तारीख़ ॾिसी ऐं उन ते तव्हांजी मंगणी कराइजींदा। महिमान निकिरण में देरि करे छॾी आहे। असल में ॻाल्हि इहा आहे जो मंडप आहे न, मुंहिंजी मंगणी जी ॻाल्हि पई थी हले। मंगणी कंहिंसां थी थिएसि मंगणी? असल में जेको ऑफिसर आहे न, इहो साहब जो भाइटियो आहे। भले हिन मंगणीअ खां पोइ ऑफिसर जी त लय थी वेंदी। मरे मां सम्झा पियो त मैडम जी मंगणी तोसां थी थिए। बेवकूफ़ आहीं छा? जेकर इहा ख़बर साहब खे मैडम खे पवे त पोइ पंहिंजनि सम्झाए बेवकूफ़ खे। हिते अहिड़ियूं ॻाल्हियूं न आहिनि कबियूं। तव्हां सदाईं मूंसां ईअं कंदा आहियो। चुप कर न, चुप। हिन खां वधीक मुंहिंजो ख़ूबसूरत घरु आहे। जॾहिं पाण शादी कंदासीं त मां तोखे हली हुन बंगले में रहाईंदुसि। असां झोपड़ियुनि में रहण जा ग्राहक आहियूं, असां बंगलनि मां छा ॼाणूं। जॾहिं तूं बंगलनि में रहंदी ऐं उते तुंहिंजा मिट तोसां मिलण ईंदा, तुंहिंजी केॾी इज़त थींदी। मुंहिंजी इज़त मुंहिंजे माण्हुनि सां आहे, बंगलनि सां न। छा तूं सॼी ज़िंदगी उन्हनि छपरनि में गुज़ारण थी चाहीं? हा, छो जो मुंहिंजो रूह उन्हनि सां जुड़ियल आहे। हा, ई मुंहिंजो मन होॾां वञण जे लाइ मांदो आहे। मां कॾहिं बि पंहिंजे माण्हुनि खां सवाइ जी कान सघंदसि। तूं हिते मूंखे नाहक क़ैद कयो आहे। मां त तोखे आज़ादी थो ॾियणु चाहियां, पर तूं उन लाइ तयार ई नहीं। मां तोसां शादी नथी करणु चाहियां। मां तोखे कीअं सम्झायां त मां कंहिं ॿिए जे नाले थियल आहियां। छा हू मूंखां वधीक पैसे वारो आहे? न। छा मूंखां वधीक ख़ूबसूरत आहे? न। छा कंदो आहे हू? माण्हुनि सां गॾु माल चारींदो आहे ऐं बेज़बान गूंगो आहे। छा तूं हिकु गूंगे सां शादी कंदी जॾहिं त हितां जा सुख छॾे अनपढ़ियल जाहिर सां ज़िंदगी गुज़ारींदी? मूंखे सम्झ में नथो अचे त तूं गूंगे सां कीअं थी परणजणु चाहीं। नंढपिण खां वठी मुंहिंजो पल्लू हुन सां ॿधियो वियो आहे। हाणे जेकॾहिं मां तोसां शादी कंदसि न त मुंहिंजी सुरतियूं मूंखे तानो हणंदियूं त हू गूंगो हुयो न, तॾहिं पंहिंजे वर खे लजाए भॼी वञी अमीरज़ादे सां शादी कई आहे। जॾहिं सरतियुनि ऐं मारोड़नि इहो तानो ॾिनो न, पोइ त हीअ नाज़ा मरी वेंदी। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माॻु तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।